नवाज न्यूज़ में भली कार और यहाँ संझा सैयद अल्लाह से हेडलाइन से यूक्रेन ते रूस जा हमला जारी। रूसी फौज यूक्रेन की राजधानी कैफ जे वेझो पहुंची वई। यूक्रेनी सदर ज़ेलेंस्की तरफ़ां रूस जे हमलनि में 137 माण्हू मारिजण ऐं 150 जे ज़ख़्मी थियण जी तस्दीक। चवे थो दुनिया रूस तां विढ़ण लाइ यूक्रेन खे अकेलो छॾे ॾिनो आहे। कैफ एयरपोर्ट जो कंट्रोल रूसी फौज खां छॾाए वरितो आहे। अमेरिका रूस ते नयनि पाबंदियुनि जो ऐलान करे छॾियो। अमेरिकी सदर जो बाइडन चवे थो रूसी बैंक जा $250 मिलियन जा असासा मंजबंद कया वेंदा। मास्को जी आलमी मार्केट ताईं पहुच खे निशानो बणायो वेंदो। मनसूबाबंदी तहत यूक्रेन ते हमिलो कयो आहे। रूसी सदर सफ़ारतकारी ज़रिए एतमाद वारनि कोशिशुनि खे रद्द कयो। पुतिन ते सिधी रीत पाबंदियुनि वारे मंसूबे ते गौर करे रहिया आहिनि। वज़ीर आज़म इमरान खान जी रूसी सदर पुतिन सां 3 कलाक टिकी मुलाक़ात। ॿितरफ़नि लाॻापन इलाक़ाई आलमी मामलनि बाबति ॻाल्हियूं। गॾियल पधिराई मौजूदु मुलाक़ातुनि दौरान रूस ऐं पाकिस्तान गॾियल सहकार वधाइण ते इतफ़ाक़ कयो। यूक्रेन बाबति वज़ीर आज़म इमरान खान जो चवणु हो त मामिलो सफ़ारतकारी ज़रिए हल करे सघिजे थो। टकराव कंहिंजे मफ़ाद में न आहे। वज़ीर आज़म इमरान खान अफ़गानिस्तान में इंसानी बहरान ऐं कश्मीर जे मसइले जी पुरअमन हल बाबति बि ज़ोर भरियो। मुल्क में कोरोना वायरस विघे 25 मरीज़ फौत थी विया। हयाती विञाइंदड़नि जो अंक 30,139 थी वियो। 24 कलाकनि दौरान 1,122 नवां केस रिपोर्ट। हाकारी शरह 2.72% रही। उत्तर वज़ीरिस्तान में दहशतगर्दनि ख़िलाफ़ ऑपरेशन 6 दहशतगर्द मारिजी विया। SPR मूजिबि दहशतगर्दनि ख़िलाफ़ ऑपरेशन हमजूनी वारे इलाइक़े में कयो वियो। मारिजी वियलनि में मोहम्मद अली, मतीउल्ला, मोहम्मद उमर, अख्तर हुसैन शेर ऐं वसीम शामिल। मारिजी वियल दहशतगर्दनि वटां हथियार ऐं गोला बारूद हथ कया विया। क्वेटा जे दलबंदीन रोड ते तेज़ रफ़्तार वैन कल्टी। हिकु ॼणो फौत, 14 ॼणनि जे ज़ख़्मी थियण जा इतला। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची फौत जे लाश ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो। ऐं कंबर शहदाद कोट पुलिस जो गाजी खावड़ ते मुबैना मुक़ाबलो। हिकु फोरू ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। 3 फ़रार। गिरफ़्तार थियल फोरू जी सुञाणप अल्ताफ़ सेन लाशारी तौर थी। पुलिस जो चवण आहे त फोरू ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जे 18 खां वधीक केसनि में घुर्बल हो।